कराची के मुख्तलिफ इलाक़नि मां वधीक 8 ॼणनि जा लाश ठाहिया आहिनि। जामिया क्लाक गोली मार सुपर हाईवे तां 3 लाश मिलिया आहिनि। गुलिस्तानी जोहर ऐं लांडी मां 2 लाश ठाहिया। फेडरल बी एरिया करीमाबाद मां भी हिक लाश ठाहियो आहे। करीमाबाद वारे इलाइक़े मां भी 1 ॼणे जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। 2 ॾींहनि में हथायल लाशनि जो अंग 19 थी वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया कराची मां इन अहम ख़बर जे हवाले सां त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वधीक 8 लाश हथाया आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वधीक 8 ॼणनि जा लाश हथाया आहिनि। जामिया क्लाक गोली मार सुपर हाईवे तां 3 लाश मिलिया आहिनि। गुलिस्तान में जोहर ऐं लांडी मां भी 2 लाश हथाया। फेडरल बी एरिया ऐं करीमाबाद मां भी 1 लाश हथायो आहे। करीमाबाद वारे इलाइक़े मां भी 1 ॼणे जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। 2 ॾींहनि में हथायल लाशनि जो अंग वधी 19 थी वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वधीक 8 ॼणनि जा लाश हथाया आहिनि। जामिया क्लाक गोली मार सुपर हाईवे तां 3 लाश मिलिया आहिनि। गुलिस्तान ऐं जोहर ऐं लांडी मां 2 लाश हथाया। फेडरल बी एरिया ऐं करीमाबाद मां भी 1 लाश हथायो आहे। करीमाबाद वारे इलाइक़े मां भी 1 ॼणे जो तशद्दुद थियल लाश हथायो। 2 ॾींहनि में हथायल लाशनि जो अंग वधी 19 थी वियो आहे।